नाज़िम जे खून सां इंसाफ़ कयो, शहीद नाज़िम जे खून सां इंसाफ़ कयो, शहीद नाज़िम जे खून सां इंसाफ़ कयो। जी बिल्कुल, कराची में बेदर्दी सां क़त्ल थियल शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल ख़िलाफ़ टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सरवाण अली क़ाज़ी जे सॾ ते अॼु भिटशा जी नगरी में दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे अहाते में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि ऐं सहाफ़ी बिरादरी पारां शहीद नाज़िम जोखियो खे भेटा पेश कई पई वञे। हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहियो त हिते वॾे अंग में सहाफ़ी बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियूं बि हिते मौजूदु आहिनि ऐं शहीद नाज़िम जोखे खे मेणबत्तियूं ॿारे हिते भेटा पेश कई पई वञे। हिते मौजूदु जेके मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हू शहीद नाज़िम खे अॼु कहिड़े अंदाज़ सां हिते भिट धणी जी नगरी में भेटा पेश करे रहिया आहिनि। इन करे असांजो मुतालबो आहे सिविल सोसाइटी खां ॿियनि खां सभिनि खां त हाणे असीं केसि ताईं पंहिंजा गभरू ॿाराईंदासीं, केसि ताईं असीं पंहिंजा गभरू कुहाईंदासीं, केसि ताईं असीं लाश खणंदासीं। इन करे सिंध जो अवाम उथे ऐं पंहिंजे गभरुनि खे पंहिंजे इज़तुनि खे बचाइण जे लाइ हिन नासूर सरदारनि ऐं जागीरदारनि जे ख़िलाफ़ जहाद जो ऐलान करे त इहो उन्हनि खे हिकिड़ो सॾु आहे, हिकिड़ो पैगाम आहे त महिरबानी करे जेकॾहिं अॼु न उथंदो त सुभाणे असांखे इन जी अञा क़ीमत इलाही वधीक ॾियणी पवंदी। उनखे बेदर्दी सां नाज़िम खे क़त्ल कयो वियो आहे, उनजे कातिलनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे। असांजे सिंध जा जागीरदार वॾेरा ऐं MPs जेके आहिनि पंहिंजे तक जा नंगनि जा वर कुहायो था छॾीनि। इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असां टाइम न्यूज़ जे सॾ ते हिते हींअर गॾु थिया आहियूं, नाज़िम जोखियो साहब खे भेटा पेश कई आहे ऐं मुतालबो इहो था कयूं ऐं जेके कातिल आहिनि उन्हनि खे फांसी ॾिनी वञे। हिननि जो चवणु आहे त शहीद नाज़िम जोखियो जे खून सां इंसाफ़ करे जेके मुख्य जवाबदार आहिनि उन्हनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। हिननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। हिननि टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरामैन टीम सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़, भिटशा। शहीद नाज़िम जे खून सां इंसाफ़ कयो, शहीद नाज़िम जे खून सां इंसाफ़ कयो, शहीद नाज़िम जे खून सां इंसाफ़ कयो।